छो तो मूंखे ज़िंदा रहणो आहे, सुख चैन जी ज़िंदगी गुज़ारणी आहे। इन जे करे बहादुर खे मरणो पवंदो। लाज़िमी आहे छा रस? तव्हांजो ठाहत थी सघे थो न? न शमू, न। जॾहिं बि बहादुर ऐं मां हिक ॿिए जे साम्हूं आयासीं न, त हिक ॿिए खे कुकड़नि वारियूं खड़ूं वणंदासीं। पंहिंजो मोह रतो रत करण खां बहितर आहे त उन जो सिर पटे छॾिजे। मुश्किल आहे रस। बहादुर खान जो सिर लाहिण तमामु मुश्किल आहे। को बि कमु मुश्किल न आहे शमू, थोड़ो ॾुखियो आहे, पर नामुमकिन न। रस, जेकॾहिं अहिड़ी जल्दी आहे त पोइ कुझु हमरा अञा बि वधायूं। न शमू न, मां चवां थो त नांग बि मरे ऐं लठ बि बची वञे। भली बहादुर खान जी रत जा छंडा मूसा खान ते पवनि। जेकॾहिं मूं पंहिंजा माण्हू मोकिलिया त मूसा खान सां गॾु मां बि लोहे पिंजरे में बंदि थी सघां। तंहिंजे करे मां चवां थो त कमु मूसा खान जा माण्हू कनि ऐं हलो असांजो। ये बई छोरी मुझे पेर कढण जे पोयां आहिनि। बई जणियूं ईअं वेठियूं आहिनि ॼणियूं हे ई दिलावर ख़ान जूं बई ज़ालूं आहिनि ऐं मां हिनजी नौकिराणी आहियां। सोनी सद को रसाणी खाईंदी? तूं छा खाराईंदी आहे? तूं पाण ॿियनि जे टुकरनि ते थी पलजे। सकीना ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो कोन थी खाए तो तू हिनखे ताना थी ॾे। बाक़ी छा तुंहिंजी मां ते मिल्कियत छॾे वई आहे? मां चवां थी निकुर मुंहिंजे कमरे मां, निकुर। छा हे कमरो तूं खणाए वई हुई आहे या दिलावर ख़ान तोखे ॾाजे में लिखी ॾिनो हुयो जो मां हिन कमरे में अची नथी सघां? सोनी सद को सोनी तूं हिन सां कान पुॼंदी। हिन माईअ सॼी हवेली में वेहण हराम करे छॾियो आहे। हवेली त छा, तहां ॿिन्हिनि जो ॻोठ में जीअण हराम करे छॾंदमि, हराम। खान कुझु घड़ियूं त वेही आ। न बहादुर खान, मुंहिंजो फर्ज़ हो तव्हांखे आगाह करण। खान तूं बेफ़िक्र थी वञी पंहिंजो कमु कर। मूसा खान जा माण्हू मुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। हैदर खान मूंखे तुंहिंजे अकेला पति अफ़सोस आहे। दिलावर खान अफ़सोस आहे। केॾो न अकेलो थी वियो आहीं ऐं हिन वक़्तु तो वटि तुंहिंजे सहारे लाइ हिकु हमराह बि कोन्हे। मुंहिंजे अकेलाई जो फिक्र न कर खान, शायदि तोखे ख़बर ई नाहे त शींहुं जॾहिं बि निकिरंदो आहे शिकार लाइ अकेलो ई निकिरंदो आहे। बाक़ी तो जा कमज़ोर कुतनि जा सहारा वठंदा आहिनि। खान हथियार हलाइण लाइ शींहं जो जिगर घुरिजे। शींहं जो जिगर जेको तो वटि आहे ई कोन। त पोइ हर कलमो में
और कलमो न खानो न घट में घट तो खे न तदे जो ख्याल करण घुर्जे। बहादुर खान जेके रोल हूंदा आहिनि न उन्हनि खे जॾहिं पंहिंजो ई तॾो न हूंदो आहे त हुननि खे ॿिए जे तॾे जे एतिराम जी कहिड़ी ख़बर। मरंदे तमाम जल्द मरंदे दिलावर खान मरंदे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदो वञा खान त उहे बि अॼु ताईं ज़िंदा न आहिनि बचा जिन दिलावर खान जे मथां हथियार सिधा कया आहिनि। हिकिड़ी सलाह ॾियां थो वञ वञी पंहिंजे ज़िंदगी जा सॻा सोर छो पियो पंहिंजे मौत खे दावत ॾी। न खान न हलो तव्हां ॿाहिरि हलो ॿाहिरि हलो। वॾा बाबा चरिया कूं चूंगा ॾे छोड़िनी ओधर ते चूंगा बाबा। दिलावर खान अचो वियो। न बहादुर खान न हाणे मां तव्हांजे तॾे ते हिकु मिंट बि न वेहंदुसि। दिलावर खान आख़िर छो मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे? वेड़ा गाग में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हां असांजो साथ ॾींदव या उन्हनि लोफरनि जो? दिलावर खान तव्हांखे जेका बि मदद घुर्जे मुंहिंजो साथ घुर्जे मां तव्हां सां गॾु आहियां। दिलावर खान तव्हां मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त मूंखे छा करिणो आहे ऐं तव्हांखे कहिड़ी मदद घुर्जे। सभ खां पहिरीं तव्हां मूंसां इहो वाइदो कयो त तव्हां खान ऐं उन्हनि जहिड़नि ॿियनि वातगरनि जो साथ कॾहिं बि न ॾींदव। ॾिस दिलावर खान जॾहिं त खान मूंसां उचायो ई न आहे त मां हुनजो साथ कीअं थो छॾे सघां? बहादुर खान तोखां वधीक उन्हनि खे असां सुञाणो। अॼु जीअं तूं खान जो साथ ॾींदो न पहिरीं उन्हनि जो असां साथ ॾींदा हुआसीं ऐं हर तरह जी मदद बि कंदो हुउसि। पर इहे उहे उठ अथई जे वण सां ॿधंदे बहादुर खान उन वण खे ई खाई छॾींदई। इन जे करे चवांव थो त उन्हनि जो साथ छॾियो ऐं असांजो साथ ॾियो त हिते अमन कराए वठूं। बहादुर खान तव्हांजी औताक में तव्हांजे ई साम्हूं मुंहिंजे मथां हथियार सिधा थिया आहिनि। उनजो पापलान कहिड़ो था वठी ॾियो? छा तव्हांजे चवण ते खान जी मूंखां माफ़ी वठंदो? न बहादुर खान न कॾहिं बि न। बहादुर खान हाणे मां वञां थो ऐं उन ॾींहुं वापसि ईंदुसि जॾहिं उन्हनि जूं बंदूकूं दर्जे मथां सिधियूं थियूं ऐं पोइ उन ॾींहुं अची बहादुर खान तोखे ॿुधाईंदुसि त कारीअर खे तिरीअ ते भली 100 साल खीर पीआर पर हुनजी फितरत आहे ॾंगण। उहो ॾंगण खां कॾहिं बि न मुड़ंदो बहादुर खान। दिलावर सिर ॾे ख़ैर हुजे कर आहे मुई जो जनी खाईंदी मानी। बुख बि ॾाढी लॻी आहे।
पर अती मानी कान ॾींदी। घुरी ॾिसांसि मन अलाह रूह में रहम विझेसि। अदी बुख लगी आ, मानिया गिराव तॾे। अदा तू भी जोर आ, ऊंचाई ॾिनू थी ऊंचाई। अचे अचे वठ विझे न पेट में सूर वठ। अदी हिते वेही खावां? हलो ओॾे वञी पंहिंजे हिसे ॾे मर। मानी बि ॾियां खाराए बि हिते वेही असली गिरह ठाहे थी वात में ॾियां। ओॾे वञ निकुर। बाह लगी पई अदी। लॾ बि ॾे लॾी दड़ बि ॾे। मानी बि ॾियां वरी हिते वेही गिरह बि खारायां। मखियूं ऐं किन वरी हिते करे ॾे। टाइम ते मानी खाईंदो कर छोरो वञे अलाए केॾा तो सॼो ॾींहुं इन्हनि छोकिरनि सां आहे। मानी बची खाए। मानी केॾा वई? खुदा जी का मार पैस, ही मानी भी खणी वई। मुझे पुट गिरहा भी न खाधो। पक्की ने ॾाइण खैरां जा कम आहिनि। छॾींदी सांस। हाँ ये थाम तो मुंहिंजा आहिनि, पर हिते कीअं आया? अच्छा अॼु मस मस दिल सां मानी खाधी आ। छा पई ॾिसी माई? ॾिसां पई त ही थाम त मुंहिंजा आहिनि, हिते कीअं आया? असुल में इहो आहे त असां बस वधीक न ॻाल्हाए त निड़ी ते लत न ॾेई। मुंहिंजे पुट जो गिरह बि खाई वे हलियो निभागा। अदा खैरां जे सिर ॾे खैर हुजे। छा थियो छा आहे? अदी ही निभागो मुंहिंजे नंढड़े जी मानी खाई वियो आ। जन्नत जन्नत सच पुछी त मां कुछ भी ॿुधण नथी चाहियां। मां तोखे चङी तरह सुञाणां थी। उथ मां चवां थी उथे ता उथी। हां चोरियूं थो करी चोरी। हेॾा थी हेॾा हल हेॾा। हां छा थी? हां हे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हाँ धार थियण सां मौजूद थी ॾिसां। हली विड़ो को बि बूटो न ॿारींदा। मूंखे ख़बर हुई मूंखे त तव्हां को बि बूटो न ॿारींदो। हालार खाना जल्द खबर ॿुधंदे। जल्द खबर ॿुधंदे कुछ भी कोन थींदो। तव्हां खां कुछ भी कोन थींदो। हालार खान आस्ते हालार खान सिर्फ सुभाणे ताईं जो इंतजार कयो। ठीक आहे, पर सुभाणे इहो कम थियण घुर्जे। इन जे लाइ जेकर तोखे शेर ऐं शमू जी ज़रूरत पए त पाण सां गॾु वठी वञनि। सुभाणे सुबुह जो ई इहो कम थी वेंदो। त पोइ ठीकु आहे, हिन महिल वञी आराम कयो ऐं सुबुह जो सवेर निकिरी वञिजो। सभ खां पहिरियां वञी इहो कमु कयो। ऐं हा कोशिश कजो त इहो बहादुर तव्हांजे वार खां बची न सघे। हाणे बहादुर खान असांजे वार खां कॾहिं बि कोन बची सघंदो। हालार खान कॾहिं बि कोन बची सघंदो। शेर सुबुह जो मानी आसान महल कराइजे त जीअं खाई साचोरी निकिरी वञो। मांखे ख़बर पई आहे साहब ऐं पूरी पक आहे त हालार खान हिन वक्त भी कुछ माण्हुनि खे पनाह ॾिनी आहे। जेकॾहिं तव्हां उते छापो हणी उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो न त हिन इलाइक़े जो अमन तबाह थी वेंदो। तबाह। जेकॾहिं असां उते छापो हणूं त
त पोइ उते कहिड़ा ॾोहारी हथ अची सघनि था? हाँ साहब, उते तव्हांखे मूसा खान जा माण्हू मिलंदा ऐं थी सघे थो मजू वारा ऐं कुझु ॿिया ॾोहारी बि तव्हांखे मिलंदा। असांखे अहिड़ो को बि इतला नाहे मिलियो। मां तव्हांजी ज़बान जे मथां एतबार करे उते छापो हणां थो। पोइ देरि न कयो, किथे उहो निकिरी न वञनि। छापो सुबुह जो सिज उभरण खां पहिरीं हणिजो ऐं कोशिशि कजो त ॾोहारी हथ अचनि। जेकॾहिं न त हालार खान खे वधीक तंग न कजो। जेकॾहिं हू कोर्ट में हलियो वियो त वधीक गिलाड़ो थींदो। दादली, तूं मानी छो न पई खाए? तूं जॾहिं सवेरे ईंदो आहे त मां तोसां गॾु मानी खाईंदी आहियां। एॾी देरि करे ईंदे त मूंखां बुख बर्दाश्त कोन थींदी आहे। ठीकु आहे, ईंदा सवेरे अचिबो। असो सफ़ा मोर ऐं ढेर जोड़ी पई लॻे। माशाअल्लाह, अलाह ताला ॿिन्हिनि खे वॾी हयाती ॾे। बाबा तव्हां बि वञो था हफ़्तो सुफ़्तो ॻाल्हाईंदा। छा मां कुझु ग़लति चई वियसि छा? ग़लति असां ॿिन्ही जी ज़िंदगी जी दुआऊं त घुरूं पिया। इहो वरी ग़लति कीअं थियो? हाणे सम्झो दादली मुंहुं खणी ख़राब छो कयो आहे। मौला मूसा जे हिसे जी हयाती बि अम्मा दादली खे ॾेई छॾ ऐं जेतिरो जल्दी थी सघे मूसा खे पंहिंजो करे वठो। आमीन। सुम आमीन। लॻे थो त बाबा पंहिंजी दुआ सही पढ़ी आहे। जॾहिं माण्हू का दिलि सां दुआ घुरंदो आहे न तॾहिं उहा दुआ अॻाम बि आहे। हाणे दुआउनि खे छॾ, अच मानी खा। न बाबा साईं न, अॻे चकर ॿ टे घिराया आयमि त अम्मा दादली मूंखां सफ़ा नाराज़ थियो। बाबा छो नाराज़ थींदी दादली? अलाए छो बाबा, तव्हां सां बेहद प्यार अथसि, इन्ही करे चइजी त पूरी हवेली खाई वञ, पर मूसा खान जो हिसो न खा। दुआ कयो बाबा साईं तव्हांखे अहिड़ी ज़ाल मिले ऐं मूं जहिड़ो सोहरो। तॾहिं चवां थो दिलि खोले जो भला सालो तुंहिंजा ठार। सूबेदार, बिना दावत जे भत ते न ॿुधाइण न सुधाइण इहे खणी ॻोठ ते काह कई अथई। ख़ैर त आहे न सूबेदार? असांखे ख़बर पई आहे त तव्हां रूपोश थो रहां ईअं न? हलार खान मूं त डीएसपी साहब खे चयो हुयो। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ तव्हांजी दावत ज़रूर कबी। पर हिन वक़्तु असां ॻोठ जी तलाशी वठंदासीं। फुज़ूल आहे। तलाशी वठण सां तव्हां पंहिंजो ऐं मुंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा। हलार खान, असांखे मथां ऑर्डर मिलियल आहे। जेकॾहिं तव्हांखे हिते कुझु बि न मिलियो ऐं को बि ॾोहारी हथ न आयो त पोइ अजायो मूंखे परेशान करणु
ऐं बहादुर खान जे इशारे ते मूंखे तंग करण जो मां तव्हां ते केस बि दाख़िल करे सघां थो। का ॻाल्हि न आहे हलार खान, तव्हांजी ज़बान जे मथां असांखे इतबार आहे। असीं DSP साहब खे सम्झाए छॾींदासीं। जंहिं ॻाल्हि जो मूंखे शक हुयो उहो ई पियो थिए। खान हिन वक़्तु हलणु लाज़मी आहे। नवाज़ उन ॾींहुं जेको मां दिलावर खान मथां गरम थी वियुसि, छो त तॾो रईस बहादुर खान जो उन लाइ हलणु लाज़मी आहे, न त रईस बहादुर खान दिलि में कंदो। वियो घरनि जो